रियल न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। आहियां रहमान गुल लाशारी। नाज़रीन खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो तमामु वॾो क़दम। पहाड़े ऐं घचनि में दुकाननि में हिकु हफ़्ते अंदरि मंशात फ़रोश पंहिंजे मंशात जे धंधनि तां बाज़ अची वञनि। ॿियो को हिलाल जी मज़दूरी करे अहल औलाद खे खाराए न त खेनि सख़्तु सज़ा ॾिनी वेंदी। आर्मी चीफ जो इहो बि चवणु आहे त 2 अगस्त ते रंजरपुरे सूबे सिंध में मंशात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे दहशतगर्दी ऐं फ़ौजी अदालत में पेश कंदी। नशे वारनि मंशात, अमन, अमान ऐं तइलीम समेत मुल्की सक़ाफ़तूं बि विसारे छॾियूं आहिनि। हाणे को बि केतिरो बि ताक़तवर हुजे खेनि का बि रिआयत न मिलंदी। 2 अगस्त खां मुजरिम ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाइयूं कयूं वेंदियूं। मंशात फ़रोश ऐं उन जे पैदावार में मुलवस माण्हुनि क़ौमी सलामती लाइ ख़तरो आहिनि। चीफ ऑफ आर्मी स्टाफ